नाज़रीन, खैरपुर के इलाके टंडोमीरली में फीमेल टीचर के मुबैना अगवा कोशिश और फुरवाकी खिलाफ सिविल सोसाइटी पारा रैली कढ़ी सख्त नारेबाजी की वही। उन हवाले से रिपोर्ट कर रहा है शकील जामरी। खैरपुर के इलाके टंडो मीरली में स्कूल टीचर कमल आराई के मुबैना अगवा कोशिश और फुर वारे मामले खिलाफ सिविल सोसाइटी पारा लुकमान का प्रेस क्लब खैरपुर ताईं रैली कढ़ी वही। उन मौके ते अगवाणन आवाज़ टीवी से ॻाल्हाईंदे चयो त रैली जो मकसद यो आ त हिकिड़ी छोकिरी आहे कमल आराई जेका टीचर शोबे सां तालिक रखे थी, उहा टंडो मीरली जी तालुके ठरीमिरवा जी रवासण आहे। उनखे हिकिड़ा शरपसंद जेका आहिनि 6-7 ॼणा जेको आहे अगवा करण जी कोशिशि पिया कनि। पोइ उनजे रिक्शा ड्राइवर जेको हुन सां मज़ाहमत कई, मज़ाहम करण खां पोइ हुननि हुनखे जेको आहे चंबा आया मार ॾिनी, हुन खां सामान भरियो जंहिंमें मोबाइल आहे, पैसा आहिनि, सोना ज़ेवर आहिनि। उन खां पोइ हुननि एहतिजाजनि जेको आहे सो FIR कराइण जी कोशिशि कई, पर पुलिस जेको आहे सुस्त रवी जे करे FIR कोन कई। हाणे हिन वक़्त ताईं बि जेको आहे सो जेके माना मरकज़ी जेके मुलज़िम आहिनि उहे पुलिस गिरफ़्तार नथी करे, छो जो DSP ठरीमिरवा फिदा अहवान जेको आहे उहो मुलाज़िमनि सां जेको आहे मिलियल आहे। ऐं हिन वक़्त बि जेको आहे को रिस्पॉन्स कोन्हे, को हथियूं हू उन कमल आराई जेका टीचर आहे उनजे घर ते वञी फिदा अहवान जेको आहे उहे धमकियूं थो ॾिए, उन्हनि खे केस खणण तूं ऐं जेको आहे मुख़्तलिफ़ केसनि में फासाइण जूं धमकियूं थो ॾिए। इन जे करे ही असां जेको आहे सिविल सोसाइटी वारनि जेको आहे हिकिड़े मुआशिरे में ही इलाही सुठी शइ कोन थी लेखी वञे, उनखे ख़तमु करण जे लाइ, उनखे इंसाफ़ ॾियारण जे लाइ असां हीअ रैली कढी आहे। ये एक सिंध की बेटी के साथ ज़्यादती है। बेटी किसी भी ज़ात की हो, किसी बिरादरी की हो, बेटियां सबकी साझी होती हैं। तो हमारा मुतालबा ये है कि कमल आराई के साथ होने वाली ज़्यादती के ऊपर गवर्नमेंट ने कोई एक्शन नहीं लिया। SSP साहब को चाहिए कि फिदा अवान को फ़ौरन हटाएं जिन्होंने इस बेटी को इंसाफ नहीं दिया। ये सिंध की तालीम के साथ ज़्यादती है, क्योंकि अगर आप किसी एक टीचर को ज़्यादती का निशाना बनाएंगे तो हमारे बेटियाँ जो स्कूलों में जाती हैं वो तालीम से महरूम हो जाएंगी। असांजा हिन रैली कढण जो मुतालबो पहिरियों तो इहो थी जे असांजी भेण टीचर कमल आराई सां जेका हुनखे अगवा पिया करनि, 12 ॼणा हुया, हुन खां पर्स खसियो अथसि, हुन खां गोल्ड खसियो अथसि, हुनजो मोबाइल खसियो अथसि, का शइ रिकवर न थी अथसि। ऐं इहा पुलिस हलाए थी कि असां 5-4 माण्हू गिरफ़्तार कया, को माण्हू न गिरफ़्तार थियो आहे। ऐं असां पुरज़ोर अपील कंदासीं IG सिंध, DIG सक्कर और SP खैरपुर, जिथे टीचर असांजी भेण जेको असांजे ॿारनि खे पढ़ाए थी उहो महफ़ूज़ न आहे, तो केरु महफ़ूज़ रही सघे थो इन शहर में। अगवाणनि जो मुतालबो आहे त मामले जी इंक्वायरी कराए मुतासिर टीचर सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। कैमरामैन ज़ुबैर सुमरो सां गॾु शकील जामरी, आवाज़ TV खैरपुर।